हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग की मरकज़ी सदर फरियाल टालपुर की सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में 18 अप्रैल ते रिथियल जलसे जे तैयारियुनि खे हतमी शिकल ॾिनी वई। इजलास में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमण बि शरीक थियो। घरू वज़ीर ज़ियाल हुसैन लंजार, निसार अहमद खोड़ो, मखदूम जमीलुज़्ज़मा भी इजलास में शिरकत कई आहे। इजलास में रावल शरजील मेमण, सुहेल अनवर सियाल, रफ़ीक अहमद जमाली भी शरीक थियो। सिंधु दरिया असांजी ज़िंदगी की लकीर है। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग की सदर जो ये चवणु है। सिंधु जो पानी कंहिं ॿिए खे ॾिनो वियो त सिंध बंजर बणिजी वेंदी। फरियाल टालपुर चवे थी त असांखे सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जी इंजीनियरिंग क़बूल न आहे। पानी की विर्छ 91 जे मुआदे मूजिब मुकम्मल शफ़ाफ़ियत सां थियणु घुरिजे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुपरो असांखे जॉइन कयो आहे। जी आमिर, छा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? अली रज़ा, पाकिस्तान पीपल्स पार्टी की सीनियर अगवान मोहतरमा फरियाल टालपुर की सदारत हेठि संदसि रिहाइश गाह ते अहम इजलास थियो आहे, जंहिंमें 18 अप्रैल ते हैदराबाद रिथियल जलसे जे तैयारियुनि खे आख़िरी शक्ल ॾिनी वई आहे। इजलास में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण, पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो समेत जेकी सीनियर क़यादत आहे उन में शिरकत कई आहे। 18 अप्रैल ते हैदराबाद हटली ग्राउंड में जलसे की तैयारियुनि बाबत फरियाल टालपुर के ॿुधायो वियो आहे त वॾे अंग में माण्हू रैली की शिरकत सूरत में शरीक थींदा। फरियाल टालपुर जो चवणु आहे त जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे उहो 18 अप्रैल ते जेको आहे शव गे जलसे के खिताब कंदो। पीपल्स पार्टी जे अॻवान जो चवणु आहे त दरिया सिंधु दरिया जेको आहे कंहिं बि क़िस्म जी इंजीनियरिंग करणु न ॾिनी। पानी की तक़सीम 1991 मुआदे तहत कई वञे। जेकी अगवान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी फरियाल टालपुर, उनजो चवणु आहे त सिंध जो ॿार बच्चो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे में शिरकत कंदो ऐं सिंधु दरिया जेको आहे सिंध जी ज़िंदगी जी आख़िरी लकीर आहे। कंहिं बि सूरत में हुते केनाल ठहणु न ॾिना वेंदा। वरी महिरबानी आमिर इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।